Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी जरा तो मूंसां अहिड़ो कमु कयो आहे जीअं बुरड़ो करे ॿारनि सां। अड़े हाणे हिन घर मां ॿाहिरि निकिरी साह नथो कयां। जिथां तो गुज़रायो आंसू तो मल अॻु झलियो बीठो आहे। हकल करे थो चए सुञातो टमाए चोड़ा चोड़ा जा पुट सुञातो टमाए। बाबा तोखे सिधो आंसू तो मल ई कंदो, बाक़ी असांजी जाइ न आहे। अड़े रे मां को चोर हाँ, लुच्चो हाँ, लोफर हाँ जो मूंखे सिधो कंदो। फुफड़ पराए घरनि में भितर तो उछलाई, इहा शरारत ना है। अरे छोरी तू पंहिंजो वात बंदि रख। अॻु में ई मुंहिंजो आंसू ते महिल दिमाग़ फिराए छॾियो आहे। हाणे हीअ बि ॻाल्हाए थी सिंगारी मच्छी। कौन छॾींदई आंसू तो ॾिस जाए वेठो कौन छॾींदई। जेसि ताईं हू चोर न पकड़नि तेसी पीछो छॾींदो ई कोन। अवा चोर आहे ई असुल बाबा, ॿियो चोर किथां थींदो? अरे छोरा मूंखे छितो न कर न त आंसू ते महिल जूं सभु कसरूं तो मां कढंदोसांइ। बाबा तू भले कसरू कढ, हाणे मां बि रोज़ वञी आंसू ते मल जे घर ॿ भींड उछले ईंदुसि। हाणे जेको इहा शरारत करे थो उहो त मुड़ंदो त कॾहिं बि कोन। पर इन में आंसू देखे समझाए केरु? फकीराणे हाणे ने आंसू ते महिल जे घर जो पहिरो असीं ॾींदासीं, तॾहिं वञी इन आंसू ते महिल मां जान छुटंदी। बाबा तू भले पहिरो ॾे, पर आंसू दो मल तोखे बचल खाना छिकींदो ज़रूर। ये थी बच्चन जूं पिटूं। वड़े वा पीर पोटा, वड़े वा। अदारा तू खाना बचल खान जो अॼु तकड़ो न्यापो आयो आहे त अॼु जो अॼु मूं वटों थी वञो। पोइ छा सलाह हिरणा? लगे तो त सुबारे खे लेटाइण जो वक़्तु अची वियो आहे। मुंहिंजो पाण ई अंदाज़ो आहे, ॿियो वरी बचल खान जो कहिड़ो कमु हूंदो असां में। हिन वक़्तु सावल बि हलण फिरण जहिड़ो थी वियो आहे। सावल खे बि ओसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसि ताईं सोबारे खां पलान न थींदो। अदरा तू खाना सभिनी खे तो घुरायो ते इन में लॻे थो त सोबारे जो कमु कंदो पूरो। हिरणा बचल खान जे सब्र खे सभु कमज़ोरी सम्झी वेठा आहिनि। ही वक़्तु आहे बचल खान खे पंहिंजी ताक़त ॾेखारण जो। थोरो सोच पिराण त तूं मां सावल सादिक ऐं ॿिया ॿ टे दोस्त गॾिजी करे सोबारे मथां हमलो कंदासीं न, हिन सोबारे खे लिकण जी जाइ बि कोन मिलंदी। अदा असां त ॾातू कान हर वक़्तु कुर्बानीअ जा ॿकरा आहियूं, पर बचल खान बि अहिड़ी गैरत करे न जो दुश्मन जा ॾंद खटा करे छॾियऊं। छो त मुंहिंजो नालो आहे पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे खए। हिन दफ़े पिराणा इहो पोड़ो शींहुं ज़रूर गजगोड़ कंदो, आठ करे न वेहंदो। ॾिसे कोन थो त वते थो माण्हू कठे कंदो। हाणे सम्झ ते न सोभारे जा ॾींहं पूरा थी। अदारा तू खाना मुंहिंजी सलाह आहे त हली बचल खान सां मिली अचूं। सुभाणे मयार न ॾे त ॾुखे वक़्त में मुखों कंदो कढाए विया। असांजी अॻे ई न सोभारे ते पाया कंदो कीअं कढाईंदासूं? बादशाह हुई। हल ताली दा मिलूं बचल खान सां। वैसे समझा थो त सोबारे खान खतरो महसूस कयो आहे। इहो तो कीअं महसूस कयो? बाबा से हो ईअं त सोभारे जे माण्हुनि में भॼ भॼा लॻी पई आहे। हिकु न ॿियो ॻोठ जे ॿाहिरां बीठो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त सोभारो बचल जे अॻियां पंहिंजी बेगुनाही साबित करण में नाकाम वियो। वैसे बचल खान बि बख़्श कोन कंदुसि। अञा बि बचल बख़्श कंदुसि। हे ॿियो चकर सावल मौत जे मुंहं मां निकितो आहे। रस छा तव्हां सोभारे खान जो साथ कोन ॾींदो? फिलहाल मिठल न, भली इन सोभारे जो गुरूर मिटीअ में मिले। पर जेकॾहिं बचल जा माण्हू असांजे साम्हूं अची सोभारे खे लेटाईंदा न त उन्हनि खे रोकण बदिरां बछ करे अञा झेड़े खे वधाईंदासीं। जीअं इन सोभारे खे ख़बर पवे त हू करम खान खां सवाइ कुझु बि नाहे। रसा
अकेलो सोवर ख़ान बचल ख़ान जी सट किथे तो थी सके? थी सके थो उन्हनि खे मुंहुं ॾेई वञे। न मिठल, बचल ॿार कोन्हे। हिकु त सोभारे जे मथां हमिलो कंदो कोन, पर जेकॾहिं सोभारे ते हमिलो कयईं न त वॾी लोध वठी सोभारे ते पोइ हमिलो कंदो। ऐं उन ॾींहुं सोभारे ऐं सोभारे जे माण्हुनि खे लिकण जी जाइ बि हथ कोन ईंदी। इहो बचल सोभारे सां अहिड़ो ई कमु कंदो। इहो मलाखड़ो ज़रूर मचंदो। तूं 2-3 ॾींहं सब्र कर। रातू तव्हां ॿई ऐं 2 हमरा ॿिया जेकी मैदान छॾे भॼनि न, उहे वठी सुभाणे सुबुह जो हिते पहुचजो। सिज उभरण खां अॻु में ई सोभारे जे मथां हमिलो करणो आहे। जीअं ई हू अखियूं खोले, लठनि जो मथां हुनजे वसकारो थी वञे। पर हा, हिकु ॻाल्हि जो ध्यानु रहे, जान खां माण्हू न आहे। जीअं घट ते चीचलाए ज़िंदा रहे। बाबा साईं, ॿियनि सभिनी खे भले बख़्श कयो, पर मां हिन सोभारे खे ज़िंदा न छॾींदुसि। दुश्मन मरी वियो त ॾातू दुश्मनी कंहिंसां कंदे आहिनि? दुश्मन खे ख़ौफ़ में रख त हू पूरी ज़िंदगी ख़ौफ़ में गुज़ारे। हर काम, हर लम्हे जुझंदो वधे, ऐं उहा ज़िंदगी हुनजे लाइ मौत खां वधीक बदतर हूंदी। ठीकु आहे बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम, असां पहुची वेंदासीं। त पोइ बाबा साईं असांखे इजाज़त ॾियो, असां संगत खे तयारु कयूं। तव्हांखे इजाज़त आहे, पर हिकु ॻाल्हि ध्यान में रहे, असुर वेल पहुचणो आहे, जीअं सिज कनी न कढे। बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थियो, असां सुभाणे सवेर अची वेंदासीं। बाबा साईं, मामे सादिक खान खे बि चई छॾियो त हू बि 2-3 हमरा वठी अचे। हा सावल, तूं सही थो चई। तव्हां धण माण्हुनि जो वठी वञा, जीअं हू माण्हू ॾिसी अधहोश त हुननि जो उनमें ई ख़राब थी वञे। ॻाल्हि सम्झ में ई न अचे त असांखे करिणो छा आहे। ईअं हमराहनि समेत वञी हुनजे मथां कड़की पइजो ऐं अहिड़ो अशर कजोसि, अहिड़ो अशर कजोसि जो बाक़ी ज़िंदगी असां सां ख़्वाब में बि दुश्मनी न करे। हले त हली न सघे, ज़मीन ते रेड़ियूं ॾींदो वते, रेड़ियूं। हीअं ई कंदुसि बाबा साईं, सोभारे सां अहिड़ो अशर कंदुसि सॼी ज़िंदगी खट त उथी न सघंदो। जेकॾहिं वरी उथण जी कोशिश कंदो न, मूं जो ॿुधंदो सुम्ही पवंदो। ढोलू, हे रोलू नज़र कोन थो अचे। चाचा ख़बर, हू ॿुधो न अथई। चवंदा आहिनि त शैतान जो नालो खईं त शैतान हाज़ुर। 2 मिंट छॾ त को सुकून जो साह खणूं। जंहिंजो नालो ई रोलू त उहो वियो हूंदो काथे रुलण। ढोलू, तुंहिंजे अचण सां हेॾा जूं परेशानियूं त ख़तम थी वयूं, पर हाणे सलाह ॾे त इन निभागे रोलूअ मां जान कीअं छॾायूं। हाणे आहे मामू मुंहिंजो, पर इन सां कुझु करणो पवंदो, हुन ते जान कोन छॾींदो। मां त चवां थो त इन खे नशे जूं गोरियूं ॾेई इन खे बेहोश करे पोइ कंहिं मेह वांगुरु खणी कंहिं वॾी डाटसन में विझी ऐं हिन काथे छॾे अचूं। ढोलू, तुंहिंजी सलाह भली आहे, पर बि मितेरीअ खां बि सलाह कयूं। ईअं न त ॻाल्हि मितेरीअ जी गीचीअ में पइजी वञे। चाचा ख़बर, जीअं ॾिस तोखे सही लॻो आहे, ईअं चाची मितेरी खे सही लॻंदो। यार मता सुभाणे मूं ते मयार ॾियो त असांखे ढोलू सलाह सही न ॾिनी ऐं रोलू असां वटां न निकितो। मितेरी, छा आहे, छा ते छितो थियूं आहीं? ॻोड़ी न आहे, ॿुधां पई। कॾहिं प्यार सां बि ॻाल्हाईंदी कर, ॿुधो कोन थी? प्यार मां करे तोसां शादी, ज़ाल आ कई मूंसां तादी।
तव्हां जूं सलाहूं सदाई छह वारियूं। इहे सलाहूं न कयो त सुठो अथव। चाची मितेरी हालत त पाण ॾिसी वेठी, जेके पिंडा था अचनि सॼा खाई थो वञे, असां न बुख ते था सुम्हूं। इन जे करे ई चवां थो त मामे मुंहिंजे मां जान छॾायूं। ॿुधायो भला वरी कहिड़ी शैतानगिरी सोची अथव? पहिरियों ॻाल्हि गौर सां ॿुध, उन ते गौर कर, पोइ रड़ियूं कजांइ। मां रड़ियूं कान थी कयां, भला तूं ॻाल्हि कर। असां ॿिन्हिनि इहो सोचियो आहे त तूं चांहि में नशो मिलाए न रोलूअ खे पीआरजांइ। बसि जीअं नशो हुन ते चढ़ंदो, असां रसो ॿधी डाटसन में विझी हिनखे ॻोठु छॾे ईंदासीं। ही जेको रोलू आहे न, तव्हां खां वॾो शैतान आहे, तव्हांजी चालुनि में कोन फासंदो। चाची मितेरी ॻाल्हि त तूं सही थी करीं, आहे त हो बि पूरनि ॾींहंनि जो ॼावल, पर हाणे जे तूं साथ ॾींदीअ नी त इहो मामू मुआरो ज़ऊं ॻोठु। भला मूंखे ॿुधायो छा करिणो आहे? हाणे हिन टेंशन में इहे गीतूं न ॾे। ॿुध, तूं रुगो नशो ॾिनई न हुनखे चांहि में, त पोइ असां हुन में कामयाबु वेंदासीं। मां चवां थी हिकु दफ़ो वरी बि सोचो। चाची मितेरी असां सोचे छॾियो आहे, तूं सोच हाणे। तूं इन रोज़ जी किरकिर मूं ऐं इहे जेके पिंडा थी पचाई माननि जा, इन्हनि मूं त जान छॾायूं। मामा सादिक, असां सुभाणे पूरी तयारी करे छॾी आहे। असां पंहिंजे हमराहनि सां गॾु सोभारे जे घर में घिरी हुनजे मथां हमलो कंदासीं। ऐं हा मामा सादिक, तव्हांखे 2-3 हमराह पाण सां गॾु वठी सुबुह जो सवेर ओताक ते पहुचणो आहे। सावल, जेकॾहिं असां धन माण्हुनि जो वठी निकितासीं न, त छा उहो असांखे ॾिसी कोन सघंदा? मामा सादिक, असांखे ऊंदहि जो फ़ाइदो वठी सोभारे जे ॻोठ में दाख़िल थियणो आहे ऐं सोभारे जी ओताक जे चोतरफ़ फिरी वेंदासीं। जीअं इहो सोभारो ओताक में दाख़िल थिए न, डंडनि जा वसकारा कंदासींसि। असल सोभारे जूं वायूं बताल करे छॾींदासीं। ठीकु आहे सावल, ठीकु आहे। मां सिज भरण खां पहिरीं हमराह वठी ओताक ते पहुची वेंदुसि। ॿियो हुकुम? घणो ई सब्र कयोसीं मामा, घणो ई सब्र कयोसीं त दुश्मनी न थिए, पर इहो सोभारो ॻिची में भॼी वियो आहे। सावल, अहिड़ा माण्हू सुधरंदा ई मोचड़नि सां आहिनि, छो त अहिड़नि माण्हुनि खे इज़त रास नाहे ईंदी। हाणे उन्हनि खे मोचड़नि सां ई सुधारींदासीं मामा। जीअं इहो सोभारो सॼी ज़िंदगी खट थो न लाहे, इहो सोभारो पाण खे सम्झे छा थो? हिन तरह में सिर्फ़ इहो सोभारो ई मुड़ुस माण्हू आहे, ॿिया हुन जा सभु कुड़मी आहिनि। ठीकु आहे सावल, मूंखे इजाज़त ॾे त मां वञी दोस्तनि खे ॼाण ॾेई अचां। मामा सादिक, हमराह अहिड़ा आणजांइ जो असुल चोट ते विढ़। बेफ़िक्र थी सावल, बेफ़िक्र थी। असांजा दोस्त बि असां जहिड़ा ई मिलंदे, ऐं चोटों चोट विढ़ंदे, छो त नांग जो कखियल त बची सघे थो, पर मुंहिंजो थकियल नथो बची सघे। सादिक जी मार ख़बर न चार। सुभाणे फजर महिल असांजे ॻोठ पहुची वञिजो। खमीसा, तव्हां त दाव कोन करायो, पर असां त तव्हांखे दाव करायूं। ऐं दाव बि अहिड़ो ज़िंदगीअ में कॾहिं बि तव्हां अहिड़ो दाव न कयो हूंदो। ॾातो कान के लख हथ अचण वारा आहिनि छा? लख त हथ कोन ईंदा, हा बाक़ी लखपतीअ खे कुटींदासूं दिलि ते। इहो त वाह जो कमु आहे ॾातो खान, असां तव्हांजा भरपूर साथ ॾींदासीं। हा खमीसा खान, हू वतन था लख लिकायो ऐं असां वतूं था बासी ॾींदा। इन करे हिन लखपतीअ खे सबक सेखारणो आहे त लख अलमारी में सांडे न आहिनि रखबा, पर ग़रीबनि में बि विराइबा आहिनि।
हा दादा तूं खाना पाण जे इहो कमु शुरू कयो न त जिन वटि बि इहो हराम जो पैसो आहे न इहो ग़रीबनि में विरहाइण शुरू कंदा। आख़िर वो आहे केरु? इहा ख़बर तव्हांखे सुभाणे पइजी दादू खाना इहो भला कमु सच में कंदो या मज़ाक था कयो? मज़ाक कोन था कयूं खबी साहब। सुभाणे सिज उभरण खां अॻु में बचल खान जी उतां ते तव्हां पहुची वञो, असां तव्हांजो उते इंतज़ारु कंदासीं। हिन जो मक़सदु त तव्हां सांवल जो प्लान सोभारे खां कंदो? हा अनवर, वक़्तु अची वियो आहे। इन सोभारे खां अॻियां पोयां सभु हिसाब सिधा करणा आहिनि। हाणे तव्हां ॿिन्ही खे इजाज़त आहे, वञो पर सुबुह जो टाइम सां अचिजो ऐं पोइ थींदो मला खड़ो। ॾिसंदासीं त केरु कंजा थो, घणा मुड़ुस केरु आहे। सुबुह खां सांवल जी भॼ भॼा लॻी पई आहे, लॻे थो त ख़ैर न आहे। तोखे कंहिंजो खुटको आहे, सांवल जो या उन पंहिंजे पीउ जो? और तूं ई ॿुधाए, तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे मुड़ुस जे विच में दुश्मनी हुजे त तुंहिंजे दिलि मथां छा गुज़रंदी? मोमल, मूंखे मालिक इन ॾींहं ॾेखारण खां पंहिंजी पनाह में रखे। हर माण्हूअ जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे। जॾहिं तूं ॿियनि जे लाइ भलो सोचींदीअ न त मालिक साईं तुंहिंजे लाइ भलो कंदो, ऐं जेकॾहिं तूं वतंदीअ ॿियनि जे लाइ खॾूं खोटींदी त उन में तूं पाण किरंदीअ। हिन महिल मां पंहिंजे लाइ सफ़ाई केॾी बि छो न पेश करे छॾियां, पर ॾोही मूंखे ई सम्झो वेंदो। जेकॾहिं तूं ॾोही नाहीं त पोइ ख़ौफ़ज़दा छो आहीं तूं? जेके ॾोही आहिनि पोइ सज़ा त उन्हनि खे ई मिलंदी, तूं छो थी परेशान थी? जेकॾहिं सांवल खे कुझु थियो त दिलि मुंहिंजी ई ॾुखंदी, ऐं जेकॾहिं बाबा खे कुझु थियो तॾहिं बि त तकलीफ़ मूंखे ई थींदी न। तूं परेशान न थी। सांवल जे मथां जेकी मुसीबतूं अचणियूं हुयूं न उन जे मथां त अची वियूं, ऐं हाणे उन्हनि दुश्मननि जो वारो आहे। तूं उन्हनि जे लाइ ख़ैर घुर। मालिक साईं सभिनीनि खे पंहिंजी पनाह में रखंदो। बेशक अलाह साईं रहीम आहे, सभिनी खे पंहिंजी पनाह में रखंदो, पर दुश्मन जो अंजाम इलाही बुरो हूंदो आहे। बाबा मां हिकिड़ी ॻाल्हि ध्यान सां ॿुधी छॾियो त कंहिं बि शख़्स खे जान खां उफट माण्हू न आहे, सिर्फ़ एतिरा धक हणान जीअं हू चीचलाए। असां त ही कदम बि न पिए खणणु चाहियो, पर हिन सख़्त कदम ते असांखे सोभारे वारनि मजबूर कयो आहे। सोभारे हिकु दफ़ो न ॿ दफ़ा सांवल जे मथां हमिलो कयो आहे। छा उहो असांखे कमज़ोर थो सम्झे? हाणे इहो ॿुधाइण ज़रूरी थी वियो आहे त बच्चल ख़ान ऐं हुन जे ॻोठ वारा कमज़ोर न आहिनि। बाबा ही इंतहाई कदम असीं न करे पिया खणूं त जीअं हुननि खे सबक़ सेखारे सघूं। मूं पहिरियों बि अव्हांखे चयो, माण्हू न आहे, कुटको अहिड़ो ॼणो आहे जीअं घट ते पिया हुजनि, महीनो खनि चीचलाए मानी पाणी सभु खट ते घुरनि, खट खोलनि त फाको ॾेई धरतीअ ते किरी पवनि। अहिड़ो करे मोटिजो। ईअं ई थींदो बाबल साईं, ईअं ई थींदो। तव्हां बेफ़िक्र रहो, छो त सादिक जी मार ख़बर न चार। बाबा साईं, मां त चवां थो त हिन सोभारे खे पूरो करे अचो, इहो सुधरणो कोन्हे को। दातू कान, जेकॾहिं सोभारो हाणे न सुधरियो न त ॿीहर सटको ॾिबुसि, असुल लठियुनि जी नोक ते रखबुसि। जेसीं ताईं इहो सोभारो ज़ुल्म खां तौबा करे मसीत नथो वसाए, ओसी ताईं इहो अशर असां सोभारे सां कंदा रहंदासीं। हाणे हिते वेही वक़्तु न विञायो, निकिरण जी कयो। असुर धारे वञी उन्हनि जे ॻोठ पहुचजो। सोभारे जे घर ॿाहिरां हुन जी ताक़ुब में वेही रहिजो। जीअं ई ॿाहिरि निकिरे लठनि जो वसकारो थी वञे, साह पटे न सघे,
हिक ॿिए जे मथां लठी वणजो सफ़ा वाइलो थी भॼण जी करे भॼी न सघे टंडो मंडो करे मोटिजो। ठीकु आहे बबल साईं, जीअं तव्हां चयो आहे ईअं ई थींदो। हाणे शाबाश उथण जी कयो। हलो बाबा साईं, मूं पुछण जो हक़ त विञाए छॾियो आहे, पोइ बि पुछां थी त अॼु राति खां वठी सभिनीनि जी भॼ भॼ आहे ऐं तव्हां कॾहिं बि सुबुह जो सवेरे न आहियो उथिया। बाबा साईं, अॼु अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे। तूं हरू भरू परेशान न थी। ऐं हा, तोखे नुक़सान पहुचाइण जो असांजो को बि इरादो न आहे ऐं न ई असां एतिरा किरियल आहियूं जो मर्दनि जी दुश्मनी औरतुनि सां पाड़ियूं। जे तूं ॾोही बि हूंदी त तुंहिंजी सज़ा तोखे न तुंहिंजे पीउ खे ॾिनी वेंदी। इन जो मक़सदु त अॼु बाबा मथां हलां आहे। मूं चयो न त इहे अजाया ख़्याल न पचाए। बाबा तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ नेरनि खणी अचां। न मां, जेसि ताईं का ख़ैर जी ख़बर नथी अचे तेसि ताईं मानी त छा पाणी जो ढुक बि न पीअंदुसि। बाबा साईं, जॾहिं असां हक़ ते आहियूं पोइ इंशाअल्लाह तव्हांखे ख़ैर जी ख़बर मिलंदी ऐं इंशाअल्लाह सभु कुझु सही थी वेंदो। इन जे लाइ तव्हां परेशान न थियो। बाबा साईं, तव्हां यकीन कयो, अॼु मुंहिंजी दिलि थी ॿोले त सावल सोभारो थी मोटंदो। इन जो मक़सदु त मूंखे बाबा जी मौत ते ॻोढ़ा ॻाइणा आहिनि। कंहिंजी बि मौत न ईंदी, बस चंद नादाननि खे सावल सबक सेखारे इजो थो मोटे। दोबारा मस मस त बुल ते चढ़ियो, अॼु हथी कोई छल पछी सावल शिकार हथी को आ। हाणे तूं ॼाण ऐं सोभारो मता शिकार तुझे हथनि में वञे। नेविगेट मेरा पप्पू कल मरी वे। सादिक, इन पप्पू वारनि मां को बि बचण न घुर्जे। दोबारे सां घणी थी आ दातो कान हाणे पाण खे हलणु घुरिजे। अचो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।